घोटकी गवर्नमेंट डिग्री कॉलेज घोटकी में फर्स्ट टर्मिनल टेस्ट में नुमाया कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दनि में एवॉर्ड्स विरहाइण जी शानदार तकरीब। प्रोफेसर डॉक्टर अब्दुल कादिर चाचड़ ऑडिटोरियम हॉल में मुनक़िद थी। तकरीब जा ख़ास मेहमान रीजनल डायरेक्टर कॉलेज सखर प्रोफेसर डॉक्टर अब्दुल कादिर चाचड़ हुआ। तकरीब जो आगाज़ कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल हफ़ीज़ दायो जे इस्तक़बालिया तकरीर सां थियो। हुन पंहिंजी तकरीर में चयो त तालीम हिकु मुक़दस फ़रीज़े जी हैसियत रखे थी, जंहिं वसीले समाज में शऊर बर्दाश्त ऐं तरक़ी जा दर खोले वञनि था। असांजे शागिर्द जंहिं महिनत ऐं संजीदगीअ सां इम्तिहान में कामयाबी हासिल कई आहे, उहे क़ाबिल फ़ख्र ॻाल्हि आहे। मां पंहिंजे उस्तादनि जो पिणु थोराइतो आहियां, जिन पंहिंजूं समूरियूं तवानायूं शागिर्दनि जी रहनुमाई लाइ वक़्फ़ कयूं। इन मौक़े ते ख़ासि महिमान प्रोफेसर डॉक्टर अब्दुल कादिर चाचड़ पारां शानदार कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दनि में मेडल्स ऐं इल्मी किताब विरहाया विया। तकरीब खे ख़िताब कंदे प्रोफेसर डॉक्टर अब्दुल कादिर चाचड़ चयो त शागिर्द क़ौम जो क़ीमती सरमायो आहिनि। उन्हनि जे कुल्हे ते मुस्तक़बिल जूं वॾियूं ज़िम्मेवारियूं आहिनि। कामयाबी उन्हनि खे मिलंदी आहे जेके इल्मु हासिल करण में ख़ुलूस महिनत ऐं लगन खे पंहिंजो शऊर बणाईंदा आहिनि। तकरीबन डिप्टी डायरेक्टर कॉलेजिस अब्दुल गफ़ार कलवड़, प्रिंसिपल डिग्री कॉलेज डहरकी प्रोफेसर अब्दुल हफ़ीज़ जन्ना, प्रिंसिपल डिग्री कॉलेज मीरपुर ग़ुलाम रसूल काज़ी, प्रिंसिपल गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज घोटकी मीर हसन वसीर पिणु मौजूद हुआ। जिन बि शागिर्दनि में इनाम विरहाया उन मौक़े ते प्रोफेसर अल्ताफ़ अहमद मलिक, प्रोफेसर ख़ादिम हुसैन गनियो, प्रोफेसर हाकिम अली दायोब ऐं प्रोफेसर अब्दुल सलाम चाचड़ खे बहितरीन कारकर्दगी ते ख़ासि सर्टिफिकेट सां नवाज़ियो वियो। तकरीब में शिरकत कंदड़ मुअज़्ज़िज़ महिमाननि खे कॉलेज जो सालिनो रिसालो मूमल मैगज़ीन तोहफ़े तौरु पेश कयो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।